نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ اللہ رب العزت جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे, उहो ई ख़ालिक़ आहे पूरी काइनात जो, उहो ई मालिक आहे समूरी काइनात जो, उहो ई राज़िक़ आहे तमाम मख़लूक़ात जो. लखें करोड़ें दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू. आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. अॼु रमज़ान मुबारक जे 21वें रोज़े जी सहरी जी ट्रांसमिशन में असां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं. यकीनन अव्हांखे बख़ूबी मालूम हूंदो त अॼु उहो ॾींहुं आहे आलम इस्लाम मुस्लमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत सैयदना मौला अली करमल्लाहु तआला वजहुल करीम जन जी शहादत जो ॾिहाड़ो आहे. तंहिंजे करे पूरी दुनिया में 21 रमज़ान ते सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे. सो अॼु असां सिंध टीवी पारां बि मौला अली करमल्लाहु तआला वजहुल करीम जो उर्स मुबारक मल्हाइण जे सिलसिले में हीउ पूरो प्रोग्राम मौला अली जी तारीफ़ ऐं साईं जन जी वाखाण ते मुश्तमिल करे रहिया आहियूं. सो अॼु असां इन प्रोग्राम में सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम जन जी ज़ात अक़दस ते ॻाल्हाइण जे लाइ जीअं आलिम दीन खे मदऊ कयो आहे, से कराची यूनिवर्सिटी में फैकल्टी मेंबर आहिनि, मारूफ़ आलिम दीन, अवां जी ॼातल सुञातल शख़्सियत अल्लामा शाहज़ेब राजपर साहब. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि अवां जी वबरकातुहू. महिरबानी से अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं असां वटि हिकु सुवारी सिंध जे बहितरीन नातख़्वान बि शिरकत कई आहे. तशरीफ़ वठी आया आहिनि हाफ़िज़ साईं बख़्श सोलंकी साहब. अस्सलामु अलैकुम. वालेकुम सलाम. अवां जी महिरबानी, अवां तशरीफ़ वठी आया. सो नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे असांजी इहा रिवायत आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जल जलालहू ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण सां कंदा आहियूं. अचो त हाफ़िज़ साईं बख़्श सोलंकी साहब खां नाते मुक़द्दस ॿुधण जी सआदत हासिल करियूं. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम. अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम. सूह सब तो ते ख़त्म तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम. सूह सब तो ते ख़त्म तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम. हिक झलक तुही जे लखनि जा हौशन्या, हिक झलक तुही जी लखनि जा हौशन्या. आलिमल विसरियो इल्म तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम. सूह सब तो ते ख़त्म तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम, कोन तो जेड़ो ॾिठम तुही जो कसम. हुस्न तुही जो आहे दर्दन जी दवा, हुस्न तुही जो आहे दर्दन जी दवा. सो लखन मर्ज़न मलम तुही जो कसम,
सो लखन मरज़न मलम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम सूंह सब तो ते ख़तम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम जित हली तो कदम कुर्बन जा खणी जित हली तो कदम कुर्बन जा खणी जाए सा जन्नत इरम तुही जो कसम जाए सा जन्नत इरम तुही जो कसम सूंह सब तो ते ख़तम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुही जो कसम। तमामु बहितरीन अंदाज़ में वहाँ नात रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सादत हासिल कई। अल्लाह तबारक व तआला उन जी आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन अचो त अल्लामा साहब सां जो कि टॉपिक ते गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। अल्लामा साहब सभ खां पहिरीं असांजे सामईन नाज़रीन जी ख़िदमत में हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम जो तारुफ़ पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त तव्हांजी ऐं सिंध चैनल जी हिन ट्रांसमिशन जे लाइ मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह ताला तव्हांजी हिन ट्रांसमिशन खे शर्फ़ क़बूलियत बख़्शे आमीन। त तव्हां सिंध जी आवाम जे लाइ ही ख़ूबसूरत इंतज़ाम कयो आहे त हू घर वेठे आसानीअ सां हिकिड़ी मियारी दीनी तालीम जेकी आहे हासिल करे सघनि पिया। माशाअल्लाह। तव्हां जेको सुवाल कयो मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तारुफ़ जे हवाले सां त मौला अली जी शख़्सियत ऐं उन्हनि जी जेकी हिकिड़ो नालो आहे अहले इस्लाम जे दरमियान को ढकियल या छुपियल नालो न आहे। पंहिंजो अज़मत मक़ाम शुजात बहादुरी घणनि एतबारनि सां अहले इस्लाम में शोहरत रखनि था, पर हिकिड़ी जेकी बुनियादी एतबार सां असां ॻाल्हियूं कयूं या जंहिंजे तरफ़ असांजो उमूमी तवजो नाहे हूंदो उतां खां ॻाल्हि कयूं त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी जेकी विलादत आहे उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलान नबूअत पाण सगुरनि ऐलान नबूअत 40 सालनि जी उमिरि में कयो आहे। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जेकी विलादत आहे उहा ऐलान नबूअत खां 10 साल पहिरियां पंहिंजी विलादत थी आहे। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि जॾहिं 40 साल ही 30 साल ही तॾहिं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी विलादत थी आहे। पाण 5 सालनि जी उमिरि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कफ़ालत में अची विया। कुझु हालात अहिड़ा पैदा थिया जंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अलीअ खे पंहिंजे गोद वरितो ऐं उन्हनि जी परवरिश जेकी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक घराणे में थियणु लॻी। सुभान त अल्लाह। 5 सालनि खां वठी ईअं सम्झो त हिकिड़ो बहानो ठही आयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मइयत इनखे नसीब थिए ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ेरे तरबियत रहनि त जीअं अञा वधीक सूंह में इल्म में सम्झ में ऐं मक़ाम बुलंदी अल्लाह पाक। बिल्कुलु बिल्कुलु उन ई सबब जे करे जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 40 सालनि जी उमिरि में ऐलान नबूअत फरमायो त जेके उन वक़्तु नंढा ॿार आहे यानी नओ उमिरि आहे उन्हनि में सभ खां पहिरियां जेके इस्लाम क़बूल करण वारी शख़्सियत आहे उहा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आहे। त 5 सालनि जी उमिरि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कफ़ालत में आया। तॾहिं जेके तारीख़ लिखण वारा आहिनि इस्लामी तारीख़ उन्हनि बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि ज़िकिर कई आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी विलादत खां वठी पाण जी शहादत ताईं कंहिं बि वक़्तु अल्लाह तबारक व ताला जी नाफ़रमानी में ऐं अल्लाह तबारक व ताला खां अलावा कंहिं बुत कंहिं मुशरिक कंहिंजे साम्हूं जेकी आहे उहा नाहे गुज़री। पाण जी ज़िंदगी विलादत खां वठी शहादत ताईं हर एतबार ऐं हर क़िस्म जे दाग़ खां पाक ज़िंदगी आहे। छाजे करे नंढे हूंदे खां ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरबियत में अची विया त इहो शहादत ताईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मतिलबु जेसिताईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हयात त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु रहिया सफ़र में हज़र में कंहिं मौक़े ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ न छॾियनि। ॿी जेकी हिकिड़ी वॾी पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो तारुफ़ जो हिसो आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो जेको निकाह हुआ
उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सभ खां नंढी शहज़ादी ऐं सभ खां प्यारी शहज़ादी बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे लख़्त जिगर ख़ातून जन्नत जेकी आहे फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला जो रिश्तो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला सां कयो। ऐं मतिलबु इहो हिकिड़ो वॾो मक़ाम आहे हज़रत अलीअ लाइ, वॾी हिकिड़ी शर्फ़ ऐं बुज़ुर्गी जी ॻाल्हि आहे त जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदनि, जंहिं ते पंहिंजी जान निछावर करण लाइ हर वक़्तु क़ुर्बान रहंदा हुआ, उन्हनि जी जेकी धीउ हुई, उन्हनि जी जेकी औलाद हुई, उन्हनि सां ई पंहिंजे रिश्ते ज़वाज में मतिलबु जुड़िजी विया। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां उन्हनि जो जेको रिश्तो हो उहो घणा दफ़ा वधी वियो। पहिरियां त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा चाचे जा पुट, मतिलबु हिकिड़ो ख़ानदानी रिश्तो त पहिरियां ई हो, पर हिकिड़ो अञा वधीक जेको रिश्तो थी वियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी धीउ जा जेके आहे घर वारा थी विया, त रिश्तो अञा हिननि जो वधी वियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जेसिताईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदा हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में तशरीफ़ फरमा हुआ, त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो अक्सर वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आसपास नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में गुज़रंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया खां पर्दो फ़रमाए विया त बक़िया जेकी ज़िंदगी आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ख़ुलफ़ाए राशिदीन सां गॾु गुज़ारी, जंहिंमें सैयदना सिद्दीक़ अकबर पहिरें नंबर ते आहिनि, पोइ हज़रत उमर फ़ारूक़ आहिनि, हज़रत उस्मान गनी आहिनि, उन्हनि सां गॾु ख़िलाफ़त जा उमूर संभालींदा रहिया, उन्हनि जी हर एतबार सां उन्हनि जा मुशीर रहिया, उनखे मशवरा ॾींदा रहिया। ऐं तारीख़ गवाह आहे त जेके पाण मशवरा ॾिना उन्हनि वॾो जेको हिकिड़ो किरदारु अदा कयो ख़िलाफ़त जे निज़ाम संभालण लाइ। जॾहिं टई ख़िलाफ़त उहा ख़तमु थी वई, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी शहादत थी, उनखां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमाननि जे ख़लीफ़े जी हैसियत सां उम्मत जी हिकिड़ी बागडोर संभालण लाइ अॻिते वधिया। ऐं 4 साल 8 महीना ऐं 9 ॾींहं पाण जेकी आहे ख़िलाफ़त संभाली, मुस्लमाननि जी हिकिड़ी क़यादत कंदा रहा, मुस्लमाननि जी दीनी दुनियावी हर एतबार सां मुस्लमाननि जी रहनुमाई कंदा रहा। ऐं त जॾहिं इहो वक़्तु पूरो थियो त 17 या 19 रमज़ान तारीख़ ॿुधाए थी त इहे 2 तारीख़ूं हिननि मां का हिकिड़ी तारीख़ ते पाण फजर जी नमाज़ ते जॾहिं विया पिए त पंहिंजे मथां हमिलो थियो। ऐं उन हमले जे ई करे 21 रमज़ान जेको अॼु असां जेको सिंध टीवीअ ते हज़रत अली जी शहादत जो ॾींहुं मल्हायूं था पिया, 40 हिजरी 21 रमज़ान मुबारक जी राति ते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी शहादत थी आहे। माशाअल्लाह तबारक व तआला, तमामु मुफ़स्सिल अंदाज़ में। अल्लामा साहब, मौला अली खे जेके अल्लाह पाक एज़ाज़ात अता फ़रमाया, जेके इज़तूं अता फ़रमायूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुवाक़ात मदीना में भाग वठियो। बिल्कुलु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पहिरीं हस्ती आहे जंहिं अखि खोलींदे हुज़ूर जे चेहरे ज़ियारत कई, अॻु में अखि न खोली। विलादत काबे में थिए थी ऐं उहा औरत जंहिंखे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी अम्मा कोठियो, छो त महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जनमु ॾियण वारे मां आमिना, पहिरीं दाई बीबी हलीमा, उन खां पोइ जॾहिं आया त ॿी परवरिश जेका थी आहे बीबी फ़ातिमा बिनत असद वटि थी आहे, उहा साईं जन जी वालदा। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको निस्बतूं ऐं ताल्लुक़ आहिनि हज़रत अली जा, वरी तव्हां ॿुधायो त न्याणा थियण जो शरफ़ बि हासिलु थियो, बल्कि पूरी काइनात में क़यामत ताईं जेके सैयद ज़्यादा पैदा थींदा सभिनी जो बाबो मौला अली आहे। एॾियूं वॾियूं इज़तूं उहे सभु सम्झ में अचनि थियूं। जॾहिं त ॿिया सहाबा उन सां नालो रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदू अन्हु रज़ी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु ज़ालिक लिमन ख़शिय रब्बा, सहाबा जी तारीफ़ अल्लाह तबारक व तआला क़ुरान में इहा फरमाई, उहे अल्लाह खां राज़ी, अल्लाह उन्हनि खां राज़ी। मगर मौला अली जे नाले सां गॾु करमल्लाह वजो जो लफ़्ज़ अचे थो, हिन जी माना बि असांजे नाज़रीन खे ॿुधायो ऐं वजह तस्मिया बि ॿुधायो। बिल्कुलु, तव्हां त हिकिड़ी ॻाल्हि त पहिरियां हिकिड़ो असां सिंध टीवी जे नाज़रीन जे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कंदा हलूं त सहाबा किराम अलैहिम रिदवान खे अल्लाह तबारक व तआला दुनिया में इहो एज़ाज़ ॾिनो ऐं क़ुरान मजीद में उन्हनि जी तारीफ़ कंदे उन्हनि जे बारे में इरशाद फ़रमायो रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला सहाबा खां राज़ी थिया ऐं सहाबा अल्लाह तबारक व तआला खां राज़ी रहिया। इन ई जे करे मुस्लमान शुरू ॾींहं खां वठी कंहिं साहबी जॾहिं नालो खणंदा आहिनि, हिकिड़ो त निहायत अदब एतिराम सां खणंदा आहिनि ऐं नंबर ॿियो उन ई अदब जे ई करे उन्हनि जे आख़िर में हिकिड़ा इज़त वारा लक़ाबात, जेको उहो लक़ब जेको अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे क़ुरान में ॾिनो, उनजो इस्तेमालु कंदा आहिनि रज़ी अल्लाहु अन्हुम या रज़ी अल्लाहु अन्हुम। जुमिला सहाबा किराम अलैहिम रिदवान जे नाले सां गॾु रज़ी अल्लाहु अन्हु लिखिबो आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे नाले सां बि रज़ी अल्लाहु अन्हु लिखी सघिजे थो। पहिरीं ॻाल्हि त इहा कंदा हलूं त ईअं न आहे त नथा लिखी सघूं, इहा मना कहिड़ी का मुमानत न आहे, बिल्कुलु लिखी सघूं था।
पाण त उहे आहिनि जंहिंजे बारे में हिकिड़ो त इहो आहे अलाह उन्हनि सां राज़ी थिया। ॿी हिकिड़ी वॾी फज़ीलत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में वेही पाण खे जन्नत जी बिशारत ॾिनी। सुभान उलमा लिखियो आहे त जंहिंजे बारे में क़तई जन्नत जा जंहिंजा लफ़्ज़ इस्तेमालु कया, यानी पका कन्फर्म जन्नत जी जंहिंखे इस्तेमालु कयो, उन्हनि में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो नालो बि सर फ़हरिस्त आहे। इहो सवाल जो जवाबु हली रहियो आहे, कंटिन्यू आहे, ब्रेक खां बाद इंशाअल्लाह जवाबु ॾींदासूं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, असां इजो त वापसि वरूं ऐं सवाल जो जवाबु साईं जन ॾेई रहिया आहिनि, अधु में ॻाल्हि मुनक़ते थी आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला वरी हितां ई शुरू करियूं था। अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अल्लामा साहब वज़ाहत कई त रज़ी अल्लाह अन्हु तमामु सहाबा जे लाइ लिखियो वेंदो आहे, छो त इहो लक़ब अल्लाह ताला खे नथा फरमायो, तमामु सहाबा किराम खे। ईअं ई हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु चवण में हरज न आहे, पर मूं सवाल इहो कयो त ॿियनि सहाबा सां गॾु रज़ी अल्लाह अन्हु ई लिखिबो आहे, हज़रत अली सां गॾु नाले सां गॾु हज़रत अली करमल्लाह जो किथे किथे रज़ी अल्लाह अन्हु बि हूंदो आहे। त अल्लाह बेशक 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 उहे अल्लाह खां राज़ी, अल्लाह उन्हनि खां राज़ी। हज़रत अली जी ज़ात अक़दस ते कंहिंखे बि ज़र्रे बराबरि बि गुमान हूंदो त पंहिंजे ईमान ते शक करे, छो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हज़रत अली जे चेहरे जी ज़ियारत करण बि अल्लाह जी इबादत आहे। जंहिंजे चेहरे जी ज़ियारत करण जी इबादत हुजे त उहो त हक़ हक़ हक़। महबूबनि फरमायो त अली हक़ हक़ अली, इहे ॿई गॾु हूंदा, हक़ अली सां अली हक़ सां। ऐं फरमायो त क़ुर अली सां अली क़ुर सां गॾु हूंदा, मूंखां जुदा थियण खां पोइ हौज़े कौसर ते वरी मूंसां अची गॾु मिलंदा। त हज़रत अली जी हस्ती जे बारे में असां मुकमल त गुफ़्तगू करण जी को बि दावा नथो करे सघे, बसि असां पंहिंजो नालो वाखाण करण वारनि में लिखाइण था चाहियूं, जंहिंजे करे प्रोग्राम करियूं था। हज़रत अली जे नाले सां गॾु करमल्लाह जो वजह तस्मीह मां तव्हांखां पुछियो। मां उन गुफ़्तगू खे वरी जारी रखंदुसि, पर तव्हां पंहिंजी गुफ़्तगूअ में इन जो जवाबु ॾेई विया आहियो। नाज़रीन खे बसि मां तवजो ॾियारींदुसि उन तरफ़ त तव्हां जेकी बिल्कुलु हदीस मुबारका रेफरेंस जे तौर ते पेश कई कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त हज़रत अली जे चेहरे खे ॾिसणु इबादत आहे। त इन हदीस जी अक्कासी कंदे उलमा हज़रत अली नाले सां जेको आहे करमल्लाहु वजहुल करीम लिखंदा आहिनि, इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह तबारक व तआला हज़रत अलीअ जे चेहरे खे इज़त ऐं शर्फ़ ऐं बुज़ुर्गी जो मक़ाम ॾिनो आहे। सुभान अल्लाह। त इहो करमल्लाहु वजहहू, हू जी निस्बत उन्हनि जी तरफ़ इशारो आहे। करमल्लाह यानी अल्लाह जो करम, वजह चेहरे खे चइबो आहे। जी बिल्कुलु, यानी उहो चेहरो आहे जंहिं चेहरे ते अल्लाह ताला ख़ासि करम ऐं ख़ासि करम जी जेकी आहे वधीक वज़ाहत ऐं वधीक डिटेल जेकी आहे उहा तव्हां उहा हदीस मुबारका जी रोशनी में बयानु कई त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त हज़रत अली जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। इहा त हिकिड़ी वजह आहे, बिल्कुलु इन खां को इनकार न आहे। मशहूरु हिकिड़ी वजह इहा आहे। ॿी हिकिड़ी इमाम अहले सुन्नत सैयदी व सनदी इमाम अहमद रज़ा ख़ान अलैहि रहमा जेकी वजह बयानु कई आहे, बिल्कुलु फ़दा रज़विया शरीफ़ में जेकी मशहूरु उन जी किताब आहे, उनजे अंदरि फरमायो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढपिण खां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कफ़ालत में अची विया। वाह सुभान अल्लाह। उन नंढपिण खां वठी शहादत जे ॾिहाड़े ताईं अक्सर वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु गुज़रियनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु दीन ऐं इस्लाम जी हमीयत, इस्लाम जी तबलीग, इस्लाम जी दावत, उन में पंहिंजो वक़्तु, पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजी औलाद, हर शइ क़ुर्बान कयनि। त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इहो एज़ाज़ ॾिनो त इन जी नंढपिण खां वठी यानी पूरी ज़िंदगी उन्हनि जे चेहरे ते इहो दाग़ कॾहिं न आयो त केरु हिकिड़े लफ़्ज़ जे बराबरि या कंहिं हिकिड़ी ज़िंदगीअ जे हिसे खे खणी को एतिराज़ु करे सघे ऐं पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगीअ ते को दाग़ हणण जी कोशिशि करे त न हिन जी ज़िंदगी जो ही हिसो जेको आहे इहो कंहिं कमी, कंहिं जेकी आहे नाफ़रमानी वारी शइ या कंहिं अहिड़ी शइ जंहिंखे अल्लाह ताला पसंदि नथो करे उन में गुज़रियो आहे। त अहिड़ो दाग़ या अहिड़ो को असरु जेको आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी ज़िंदगी ते बिल्कुलु न आहे। छा करे नंढपिण खां ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कफ़ालत में अची विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नंढपिण खां तरबियत कंदा रहा। पहिरियां इस्लाम क़बूल करण वारनि में पंहिंजो नालो लिखाइनि, साहबा में नालो लिखाइनि, अशराए मुबशरा में नालो लिखाइनि, शुहदा में पंहिंजो नालो लिखाइनि। इन्हनि सभिनी दर्जात खे तय कंदा विया त पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में कंहिं क़िस्म जो को अहिड़ो ज़िंदगीअ में लम्हो या वक़्तु न गुज़रियो आहे जो हज़रत अली जे चेहरे ते या किरदार ते को दाग़ हुजे। इन जे करे उलमा तव्हांजे नाले सां करमल्लाहु वजहुल करीम लिखंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला खे तव्हांजे चेहरे ते, तव्हांजे
ज़िंदगीअ ते एतिरा एज़ाज़ात इनामात कया आहिनि त तव्हां हर एतबार सां हर दाग खां पाक ऐं बिल्कुलु साफ़ सुथरा आहियो। सुभान अल्लाह, तमामु ज़बरदस्त। अल्लामा साहब, जॾहिं ॻाल्हि अचे थी इस्लाम क़बूल करण जी, पहिरीं आउं हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त ज़रूरु न आहे त जे इस्लाम क़बूल कयो उहो अॻु में काफ़िर हुजे, छो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा आख़िरी नबी आहिनि। बिल्कुलु साईं जन खां पोइ को बि नबी पैदा न थियो आहे, न पैदा थींदो। बिल्कुलु ईअं। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खां अॻु में जेको नबूअत जो सिलसिलो हज़रत ईसा अलैहिस्सलाम आसमान ते खयो विया, त धरती ते को बि नबी नबूवत जे हवाले सां मौजूदु न हुजे। ख़िज़र अलैहिस्सलाम जे लाइ त इख़्तिलाफ़ आहे नबूवत ते, उहे हयात तोड़े जो आहिनि, ऐं हज़रत इलियास अलैहिस्सलाम बि नबी आहिनि, तोड़े जो उन्हनि जी ड्यूटी ख़ुश्की थी आहे, मगर उहो नबूवत जे हिकिड़ो तरवीज ऐं कलमे जी जेके तरवीज जे सिलसिले में न आहिनि, उन जी हिकिड़ी ड्यूटी लॻल आहे। नबी हुअण जी हैसियत सां को बि ईसा अलैहिस्सलाम खां पोइ नबी धरती ते कोन हो, जंहिंजे करे ओॾी महिल इस्लाम ते क़ाइमु रहण जे लाइ हिकिड़ी दलील हुई त जेकॾहिं हू ग़ैर ख़ुदा खे सजदो न करे, इहो ई माना अहले ईमान सॾियो वेंदो जेको तौहीद ते क़ाइमु हुजे, ऐं हज़रत अली कॾहिं बि न कयो। बिल्कुलु। त जॾहिं हाणे नबी पाक अलैहिस्सलाम नबूवत जो ऐलान फ़रमाइनि था, नबूवत जो इज़हार फ़रमाइनि था, हाणे जेको हिकु लम्हे लाइ बि पोइते रहंदो उहो इस्लाम खां ॿाहिरि आहे, जंहिं क़बूल कयो उहो ई मुस्लमान थी वियो। त हज़रत अली त ईअं मुस्लमान थिया न जो अॻु में बि मुस्लिम, बाद में बि मुस्लिम। बाक़ी जेके साहबा आहिनि उहे बाद में मुस्लमान थिया, पहिरीं इस्लाम में दाख़िल कोन हा। त हज़रत अली जी ज़ात ते जॾहिं असां अचूं था त हज़रत अली ते नमाज़ फ़र्ज़ु कोन थी जो पाण अॻु में ई इस्लाम जे दायरे में दाख़िल थी चुका। ठीकु, हाणे सुवालु इहो आहे त हज़रत अली करमल्लाहु तआला वजहुल करीम जिन जी ज़ात अक़दस एॾी आली शान आहे, छा इन्हनि जी का नमाज़ क़ज़ा थी, ऐं थी त पोइ वादा कीअं थी? थोरो इन वाक़े जी तरफ़ महिरबानी फ़रमायो। तव्हां हिकिड़े बिल्कुलु ख़ूबसूरत वाक़े जी तरफ़ इशारो कयो आहे, हिकिड़ी बहितरीनु तमहीद उन जी हवाले सां तव्हां ॿधी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, पहिरियां त बिल्कुलु असां लाइ इहा शइ क्लियर आहे त नमाज़ फ़र्ज़ु इबादत आहे, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मशहूर हदीस मुबारक आहे कि क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, जुइलत क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, यानी त नमाज़ मुंहिंजी अखियुनि जी जेकी ठार आहे, थधाण आहे, त नमाज़ फ़र्ज़ु आहे। ऐं जुमिला सहाबा किराम अलैहिम रिदवान पंहिंजे मतिलबु हर मुमकिन एतबार सां कोशिशि कंदा हुआ त का बि नमाज़ त फ़र्ज़ु मतिलबु नमाज़ क़ज़ा थियणु त ॿी ॻाल्हि आहे, का जमात जेकी आहे नमाज़ी उहा बि उन्हनि खां मिस न थिए, क़ज़ा न थिए। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु विलादत खां वठी शहादत ताईं हिकिड़े पाक दौर में रहिया आहिनि, हिकिड़े लम्हे लाइ ग़ैर ख़ुदा वारे कंहिं बि क़िस्म जे मामले में शरीक न थिया आहिनि। जॾहिं इस्लाम जी दावत आई ऐं मुस्लमाननि ते नमाज़ फ़र्ज़ु थी, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उन वक़्तु उमिरि तक़रीबन जेकी आहे 20 जे क़रीब सालनि जी उमिरि आहे जॾहिं मुस्लमाननि ते नमाज़ फ़र्ज़ु थी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी तारीख़ जे बारे जी मतिलबु सीरत तैयबा जे बारे में जॾहिं वाक़ई मेराज थिए थो त हज़रत अली साईं जी उमिरि मुबारक 20 साल जे आसपास, 20 साल जे आसपास, उन खां अॻु में नमाज़ बाज़ाब्ता 5 वक़्त फ़र्ज़ु, 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ु न थी न मुस्लमाननि ते। मुस्लमान अदा कंदा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इक़्तिदा में अदा कंदा, नफ़िल नमाज़ी, उन जे बारे में मुख़्तलिफ़ मतिलबु रिवायत, बहरहाल जेकी 5 नमाज़ जेकी मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे उहा मेराज जी रात थी आहे। मेराज जे बारे में आहे त 12 हिजरी ऐं 11 हिजरी जे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं त उन वक़्तु मेराज नसीब थी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं वक़्त खां नमाज़ फ़र्ज़ु थी, को बि अहिड़ो वक़्तु कोन आयो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी का नमाज़ क़ज़ा थी वञे, सवाइ हिकिड़े लम्हे ते जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी जॻह ते गॾु हुआ ऐं असर जो वक़्तु हो, मतिलबु असर जे वक़्त में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम गॾु आहे, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु देरि लाइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी जेकी जंग जो मौक़ो न जंहिं ते अधु साहबा खे नमाज़ पढ़णी हूंदी, अधु खे न पढ़णी हूंदी, हज़रत अली अञा नमाज़ न पढ़ी हुई जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त तव्हां पंहिंजो झोली फैलायो त मां उते आराम कयां। जी बिल्कुलु ईअं ई आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आराम लाइ लेटी पिया ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अखि लॻी वई इन दौरान। त असर खां वठी मग़रिब जो जेको टाइम आहे बिल्कुलु लिमिटेड टाइम आहे, तव्हांखे ख़बर बि आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी अखि लॻी वई। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिन्हिनि शयुनि खे ॾिसनि पिया, हेॾे ॾिसनि पिया त महबूब रब्बुल आलमीन ऐं होॾे ॾिसनि था काइनात जो सिज लहे थो पियो, काइनात जो सिज लहे थो पियो, उन काइनात जी तख़लीक़ करणु नमाज़ मूं ते फ़र्ज़ु कई आहे, उन जो महबूब मुंहिंजे वेठो, छा त मतिलबु मंज़र ॾिसो ज़बरदस्त
काइनात जे ख़ालिक नमाज़ फ़र्ज़ु कई आहे, काइनात जी वजह मुंहिंजे हंज में आहे, काइनात जो सिज लही रहियो आहे। सुभान त अल्लाह। हाणे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु इन कश्मकश में हुआ त हाणे मां कहिड़ो फ़ैसिलो कयां, कंहिंखे तरजीह ॾियां। हिकिड़ी तरफ़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आराम जेके वजह काइनात, हिकिड़ी तरफ़ ख़ालिक काइनात जो हुकुम फ़र्ज़ इबादत, ऐं हिकिड़ी तरफ़ जेको आहे उनजो वक़्तु वञे थो पियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला उन कश्मकश में ऐं कंहिं फ़ैसिलो न पिया करे सघनि त मां कंहिं तरफ़ वञा, त इन ॾुख में पंहिंजा जेको आहे अखियुनि खां रोअण निकिरी आयो। सिज लथो त ॻोड़ा वई आहे, ॻोड़ा वई आहे त मुंहिंजी नमाज़ हिकिड़ी अटि ताईं क़ज़ा न थी आहे, अॼु कंहिं सबब सां, माना वजह काइनात जे सबब सां जेके उहे आराम कंदा आहिनि, उन्हनि जे करे जेकी आहे मुंहिंजी अथब ॾिसो न, बिल्कुलु बिल्कुलु अथब ॾिसो अलामा साहब, भली नमाज़ मुंहिंजी क़ज़ा थींदी त वरी ॿीहर अदा थींदी, पर ही जेको आराम आहे या हिननि जी जंहिंजे बारे में जंहिंजे आदाब जे बारे में क़ुरान मजीद सूरह हुजरात जी जेकी मशहूरु आयतूं आहिनि, जंहिंजे बारे में फरमायो वियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर में आराम फरमा हुजनि त ॿाहिरां ॿी आवाज़ न ॾियो, त किथे हुननि जे आराम में ख़लल न अचे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदाब त ख़ुदि क़ुरान में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं नमाज़ जो वक़्तु गुज़री वियो, मतिलबु सूरज ग़ुरूब थी वियो, त इन ॾुख में त मुंहिंजी पहिरीं नमाज़ जेकी आहे उहा क़ज़ा थी थिए पए, त पंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा वही आया, ऐं उहे ॻोड़ा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चहिरे ते आया, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मथे हुया साईं जन झोली में जे ॻोड़ा जो किरिया त साईं जन जे चेहरे चहिरे मुबारक थिया, त गरम गरम पानी जा कतरा जो किरिया त महबूबनि जा अखि मुबारक खुली वई। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछो मतिलबु त छा वजह आहे जंहिंजे करे मतिलबु अल्लाह जे शेर खे कीअं रोआरियो आहे? कंहिं रोआयो आहे? बिल्कुलु बिल्कुलु असदुल्लाह। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अर्ज़ु कई त मूं नमाज़ न पढ़ी ऐं तव्हांजे आराम जे करे मां तव्हांजे आराम में ख़लल बि न ॾिनो, त मुंहिंजी नमाज़ क़ज़ा थी वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे करे त हुननि मुंहिंजे करे जेको आहे पंहिंजी नमाज़ क़ुर्बान कई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मतिलबु हुननि वजह काइनात खे राज़ी रखण लाइ काइनात जे जेको सिज जो उनखे लहणु ॾिनो, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अलीअ खे राज़ी करण लाइ काइनात जे सिज खे दुबारा जेको आहे पलटायो ऐं हुकुम ॾिनई, यानी निज़ामी मतिलबु सिस्टम ई अॻिते पोइते थी वियो बिल्कुलु हज़रत अली जे करे। सिस्टम ई आहे त सिज लहंदो आहे त वरंदो नाहे, इहो वरी क़यामत जे ॾींहुं वरंदो। असल निशानी त इहा आहे, क़यामत जी निशानी आहे, मतिलबु क़यामत जे ॾींहुं कुझु लमहनि लाइ निकिरंदो वरी हेठि लही वेंदो। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला छाजे करे ॾिसो, असल में मक़सदु ॾिसणु खपे न, कंहिं कंहिंजे लाइ क़ुर्बानी ॾिनी। वाह साईं वाह। मक़सदु इहो आहे त हज़रत अली नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आराम लाइ क़ुर्बानी ॾिनी, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे राज़ी रखियनि, त हू त वजह काइनात आहिनि न, काइनात जी हर शइ हुननि जी दस्ते कुदरत में आहे। सुभान अल्लाह। मतिलबु हुननि काइनात जी हिकिड़ी शइ खे क़ुर्बानी ॾिनी। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असल त इशारो महबूबनि ॾिया त महबूबे सॼा सिज चंड तव्हांजे ताबे मुसख़र करे छॾिया, ताबे करे छॾिया। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु काइनात जी हिकिड़ी शइ खे क़ुर्बान करे पूरी काइनात खे हासिल करे वरितो न। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे करे पाण त सॼी काइनात जी हर शइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम जे हेठां आहे। अल्लाह तबारक व ताला पाण खे एतिरी क़ुदरत ऐं शान मंज़िलत ॾिनी आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम कयो सिज खे, त सिज वापसि आयो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी नमाज़ अदा कई ऐं उहा क़ज़ा जेकी अदा थी वई, यानी हिकु नमाज़ बि क़ज़ा न थी, त उहा मतिलबु बज़ाहिर त क़ज़ा थी, लेकिन हक़ीक़तन उहा अदा थी। अदा बि अहिड़ी थी त उन जहिड़ी वरी का अदा ई न थी, कोई अदा न थींदी। सुभान अल्लाह। न पहिरियां कॾहिं थी आहे, न पोइ वरी कॾहिं का अहिड़ी नमाज़ अदा अहिड़ी नमाज़ अदा न थींदी त जेकी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु अदा कई। त अल्लाह तबारक व ताला जा हज़रत अली ते तमामु घणा एहसानात ऐं तमामु घणा इनाम व इकरामात आहिनि, ऐं उनजे पोयां हक़ीक़तन महबूब रब्बुल आलमीन जी ज़ात जो अदब आहे। बेशक हक़ीक़त ॾिठी वञे, हिन पूरे वाक़िए जे पोयां ॾिठो वञे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहो एॾो वॾो एज़ाज़ की काइनात में कंहिंखे बि हासिलु न आहे। हज़रत अली खे जेको हासिलु थियो, हिन जे पोयां जेको असल इशारो आहे उहो छा आहे? महबूबनि जो अदब आहे न। सुभान अल्लाह। इहो अदब ई जेको मक़ाम हज़रत अली, इहो अदब जे करे हज़रत अली खे उहो मक़ाम हासिलु थियो त जेको कंहिंखे बि हासिलु कोन थियो। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व ताला इन खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब जे बारे में असांखे बार बार ताक़ीदूं कयूं, ऐं हिकिड़ी क्लियर स्टेटमेंट इरशाद फरमाई, वमा अताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। बेशक बिल्कुलु क्लियर स्टेटमेंट आहे रब्बुल आलमीन। इन जो मतिलबु इहो जेको महबूबनि करीमनि तव्हांखे ॾिनो आहे, जेकी गाइडलाइन ॾिनी आहे, दैट्स इट, फाइनल आहे। उन खां पोइ हीअं कयां, मुंहिंजे सम्झ में हीअं थो अचे,
इन जी का गुंजाइश ई न आहे। ऐं फरमाए वमा नहाकुम अन्हु फंतहु, यानी जंहिं शइ खां रोके छॾनि बसि ख़तमु थी वई, हाणे का गुंजाइश न आहे। हाणे मूंखे सम्झ नथो अचे मुंहिंजे लाइ ई भलो आहे या न आहे, उन जी का गुंजाइश ई न असांखे पंहिंजी सम्झ खे सम्झाइणो आहे। हुज़ूर फरमायो न त बसि न। सुभान अल्लाह, माशाअल्लाह साहब तमामु ज़बरदस्त अंदाज़ में तव्हां वाक़ियो बयानु फरमायो। हज़रत अली साईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सहाबी या अहल बैत, उन सां गॾु गॾु मौला अली साईं वॾा आलिम दीन बि आहिनि, वॾा रियाज़ीदान बि आहिनि ऐं वली कामिल बि आहिनि, बल्कि विलायत जी मोहर मौला अली वटि आहे। बिल्कुलु, वली तेसी ताईं न थींदो जेतिरे ताईं मौला अली जी इजाज़त न मिले। बिल्कुलु नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, असां ब्रेक खां वापसि अचूं था ऐं मौला अली जा कुझु कमालात बयानु कंदासीं आख़िरी ब्रेक में इंशाअल्लाह। ऐं ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। यकीनन अॼु 21 रमज़ान मुबारक जी सभिनी खे ॼाण हूंदी त 21 रमज़ान मुबारक ते इस्लाम जे चौथे ख़लीफ़े हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा करमल्लाहु तआला वजहुल करीम जंहिंजी शहादत थी आहे, जंहिंजे करे पूरी दुनिया में साईं जन जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे 21 रमज़ान ते। अॼु असां सिंध TV ते रोशनी जी वाट प्रोग्राम में बि मौला अली साईं जो उर्स मुबारक मल्हाए रहिया आहियूं। तंहिंजे करे पूरो जो पूरो प्रोग्राम असांजो मौला अली साईं जी शान ते मबनी आहे, जंहिंजे करे अॼु असां वटि हींअर हिकु ॿिए नातख़्वान शिरकत कई आहे जेके इन्हनि जी ख़्वाहिश बि हुई ऐं माशाअल्लाह तबारक व तआला हज़रत अली साईं जो शान में जेको मनक़बत आहे अली साईं जी, उहा पेश करण जे लाइ असां वटि तशरीफ़ वठी आया आहिनि मोहतरम अब्दुल बासित राना सोहरवर्दी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व शुक्रिया आप हमारे प्रोग्राम बड़ी मेहरबानी है। अभी आखिर में इंशाअल्लाह मौला अली की शान में मनक़बत आप जज़ाकल्लाह। बिल्कुल। सो नाज़रीन, अल्लामा साहब सां सुवाल जवाब जो सिलसिलो जारी हो। अचो त साॻिए सिलसिले खे वरी उतां ई कंटिन्यू करियूं था। अल्लामा साहब, मौला अली साईं त हमा जहत शख़्सियत आहे, बिल्कुलु उहो हिकु जहत जी शख़्सियत न आहे जो असां चऊं त हीउ हुयो। अल्लाह पाक उनखे खोड़ सारो शान अता फरमायो आहे। मौला अली जे कमालात ते कुझु रोशनी विझो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जे कमालात जे बारे में गुफ़्तगू कयूं त छाजे करे जो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ी हमजियत शख़्सियत आहिनि। ज़िंदगीअ जे कंहिं बि हिसे खे वठूं त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े नुमायां ज़ात जी हैसियत सां असांजे साम्हूं अचनि था। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इल्म जी जॾहिं ॻाल्हि कजे त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मशहूरु जुमिलो आहे हिकिड़ो त अगरि मां सूरत फ़ातिहा जी तफ़सीर लिखां त 70 उठनि खे मां हज़रत सिर्फ़ु 70 उठनि खे सिर्फ़ु सूरत फ़ातिहा जी तफ़सीर सां भरे छॾियां। अल्लाह, तव्हांखे ख़बर आहे सूरत फ़ातिहा में कुल 7 आयतूं आहिनि, किथे 7 आयतूं किथे 70 उठ। सुभान इहा ॻाल्हि करणु सवली आहे, लेकिन एॾा किताब लिखण जो 70 उठ उन किताबनि खे खणंदा ऐं उहो सिर्फ़ु सूरत फ़ातिहा जी तफ़सीर हूंदा, पूरे क़ुरान जी न, को अधु क़ुरान जी न, को कंहिं मक्की सूरतूं या मदनी सूरतुनि जी न, सिर्फ़ु सूरत फ़ातिहा जी अगरि मां तफ़सीर लिखां एतिरो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला खे अल्लाह तबारक व तआला इल्म क़ुरान ऐं फ़हम क़ुरान अता कयो। सुभान अल्लाह। छा करे हिकिड़ो जर्नल इल्म त घणनि माण्हुनि खे, पर फ़हम क़ुरान हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहो बि जेको हज़रत अली खे मक़ाम हासिलु थियो, इहो हज़रत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ जो सदको। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मशहूरु हदीस मुबारक जंहिंमें पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया अल्लाहुम्मा इमला क़ल्बहु हिकमन व फ़हमन व नूरन। ये हज़रत अली जे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक जंहिंजो मतिलबु इहो आहे त ए अल्लाह हज़रत अलीअ जे दिलि खे हिकमत सां, इल्म सां, नूर सां ऐं फ़हम व फ़िरासत सां भरे छॾ। त इन ई दुआ जो सदको आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु इल्म जी जंहिं मंज़िल ते विया त एतिरी मतिलबु वॾो मक़ाम पाण खे हासिलु थियनि जंहिंजी ॻाल्हि नथा करे सघूं, असां नथा उनखे बयानु करे सघूं। हिकिड़ी त इहा मूं सिंपल मिसालियूं, क़ुरान पाक जे बारे में जेको मशहूरु फिगर आहे उन जे मुताबिक़ 6666 आयतूं आहिनि। ऐं मौला अली रज़ी अल्लाह तआला जो मशहूरु जुमिला पाण फरमाइनि त मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त हीअ आयत कॾहिं नाज़िल थी, कंहिंजे मज़ा नाज़िल थी ऐं उनजो पूरो जेको शान नुज़ूल आहे, यानी पूरी जेकी उन वक़्तु इन्वायरमेंट हुई, कहिड़ो माहौल हो जंहिंजे मुताबिक़ आयत नाज़िल थी, मूंखे हर आयत जे बारे में इहो ख़बर आहे। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि आसान न आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे त तव्हांखे पूरे, छा करे क़ुरान मजीद खे हिकिड़ी जॻह ते नाज़िल न आहे थियो न, बेशक
कंहिं हिकिड़े मक़ाम ते कंहिं मख़सूस शइ जे बारे में न, 23 साल 23 साल ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे मक़ामनि ते नाज़िल थींदो रहियो आहे। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हर हिकु आयत जे बारे में इहो दावा था कनि त मूंखे ख़बर आहे त हीअ आयत कॾहिं नाज़िल थी, कंहिंजे मथां नाज़िल थिए ऐं उन जो शान नुज़ूल पूरो छा आहे, मूंखे हर शइ जी ख़बर आहे। ऐं मशहूरु हदीस मुबारक आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। छा मतिलबु इहो आहे त इल्मु जेको बि काइनात जो इल्मु आहे उनखे अगरि कंहिं हिकिड़ी जॻह ते महफ़ूज़ करे छॾियऊं ऐं उन जो को शहर ठाहियूं त उहो शहर सिर्फ़ु मां आहियां। सुभान अल्लाह। काइनात पूरी काइनात जो इल्मु, मिनल अव्वलीन इलल आख़िरीन, इब्तिदा खां वठी इंतिहा ताईं जेको बि इल्मु आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला ॾेई यानी छॾियो। त गौर करण जो मक़ाम आहे त जॾहिं खां काइनात वजूद में अचे थी जेतिरे ताईं ख़तमु थींदी, छा थी चुको मा काना वमा यकून, जेको कुझु थींदो, इहो समूरो जो समूरो इल्मु हुज़ूर सही फरमाईंदा त मां आहियां। ऐं सिर्फ़ु काइनात न, काइनात महदूद आहे। अल्लामा मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी साहिब जी जेकी मशहूरु तफ़सीर आहे, तफ़सीर नईमी, उन जे रेफरेंस सां मूंखे यादि अचे थो पियो त क़ुरान मजीद में जा बजा अल्लाह ताला इरशाद फरमाया, रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, आलम हिकिड़ी शइ आहे, उन आलम जो हिकिड़ो हिसो सिर्फ़ु इहा काइनात आहे। अल्लाहु अकबर। पाण उलमाए मुफ़सरीन लिखियो आहे त जेके आलम आहिनि कुल, उन में 17,000 आलम लिखिया आहिनि, 17,000 आलम आहिनि, जंहिंमें 12,000 जो तालुक़ु उन सां समुंद्री शयुनि सां आहे ऐं 7,000 जो तालुक़ु ख़ुश्की जी शयुनि सां आहे। हीअ जेके असां काइनात ॾिसूं था, त हिकिड़ो आलम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला तरफ़ां जेके आया आहिनि उहे सभिनी लाइ रसूल थी आया आहिनि। व इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ, क़ुरान पाक जी मशहूरु आयत मुबारक आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी रिसालत आहे ऐं नबूवत आहे, कंहिं ख़ासि क़ौम, कंहिं ख़ासि क़बीले, कंहिं ख़ासि मख़लूक़ जे तरफ़ जे लाइ न आहे, कंहिं ख़ासि आलम जे लाइ न आहे, बल्कि तमामु आलमनि जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल बणिजी विया आहिनि। इन जे करे जॾहिं रसूल सभिनी लाइ बणिजी विया आहिनि त इल्मु त सभिनी जो हूंदो न। वाह वाह वाह। क़ुरान पाक जी जेकी मशहूरु आयत मुबारक जंहिंमें फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम, बेशक। इन तहत मुफ़सरीन छा लिखियो, इहो ई लिखियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, मां उन जी तरफ़ अचां थो पियो त मुफ़सरीन इहा ई ॻाल्हि कई त हिन जेकी आयत आहे व अल्लमक, यानी अल्लाह तबारक व तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हर उन शइ जो इल्मु ॾेई छॾियो, मा लम तकुन तअलम, जंहिंजो इल्मु न हो। हाणे उन में सिर्फ़ु इहा काइनात न आहे, उन में को सिर्फ़ु इहे आलम न आहिनि। तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, काइनात आहे, हर शइ, इन्हनि सभिनी जो इल्मु जेको आहे न हुजण का एॾी वॾी ॻाल्हि बि न आहे। सभ खां वॾी जेकी ॻाल्हि आहे न जंहिंजो इल्मु आहे उहो छा आहे, उहा आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो इल्मु हुजणु। वाह वाह वाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो जेको इल्मु आहे न, इहो सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात खां ई हासिलु थी सघे थो, ॿिए किथां मिली बि नथो सघे। काइनात जी कंहिं बि शइ जो इल्मु तव्हां हासिलु करणु वञो, को न को ज़रियो तव्हांखे मिली वेंदो। किथे तव्हांजी अक़ल तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, किथे तव्हांजी हवास जेके आहिनि तव्हांजा ज़ाहिरी उहे तव्हांखे फ़ाइदो ॾींदा, किथे तव्हांखे तजर्बात कंहिंजो फ़ाइदो ॾींदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे बारे में मालूमात जो हिकिड़ो ई ज़रियो आहे, त उतां मालूमात मिली सघे थी, उहो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे पाण ॿुधाइनि, ॿियो को ज़रियो ई न आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जी जेकी मालूमात आहे उहा दुनिया में कंहिं ॿिए शख़्स खे हासिलु न आहे। वाह साईं वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। पाण खे हिकिड़ी जेकी अल्लाह ताला जी तरफ़ां मालूमात मिली इल्हामी उहा बि आहे, ॿी सभ खां वधीक जेकी आहे पाण अल्लाह तबारक व तआला जो मेराज जी राति वञी दीदार करे आया। उहो जेको इल्मु आहे उन राति जेके इशारात ऐं जेको इल्म जूं दुनियाऊं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं खुलियूं, उहो त ॿिए कंहिंजे साम्हूं न आहिनि न। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अना मदीनतुल इल्म, यानी इल्मु सॼो गॾिजे त उहो मां आहियां, ऐं मूं वटि जेको इल्मु आहे उनखे जे हासिलु करणु ईंदो त तव्हांखे अलीअ जे तरफ़ां अचिणो पवंदो। छाजे करे अली दरवाज़ो आहे। वाह 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 वाह। मूं वटि जेके इल्म जा कमालात ऐं शयूं आहिनि उनखे जे तव्हांखे हासिलु करिणो आहे त पहिरियां तव्हांखे अलीअ जे दरवाज़े ते वञिणो पवंदो। अलीअ जे दरवाज़े ते वेंदव त अलीअ जो दरवाज़ो मुंहिंजो दरवाज़ो आहे। अलीअ जे दरवाज़े तां ईंदव त तव्हां मुंहिंजे दरवाज़े ते पुॼी सघो था।
न त ॿियो को अहिड़ो ज़रियो कोन्हे त तव्हां डायरेक्ट मूं ताईं पुॼण जी कोशिशि कयो ऐं मूंखे कंहिं आम इंसान वांगुरु सम्झो त जे ॿिए खे था हासिलु करे सघूं था, ईअं असां नबी अलैहिस्सलाम खां हासिलु करे सघूं था। त नबी अलैहिस्सलाम जी हज़रत अली ते जेके शफ़क़तूं ऐं जेके पाण सां गॾु रहिया उन जो ई सदको आहे त हज़रत अली ज़िंदगीअ जे हर शोबे में, पाण जॾहिं क़ज़ा जो मनसब संभालियनि, नबी अलैहिस्सलाम हज़रत अली खे क़ाज़ी जो मनसब ॾिनो ऐं हिकिड़े मख़सूस मुल्क शहर जी तरफ़ रवानो कयनि ऐं उन खां पोइ ख़िलाफ़त बि संभालियनि। त हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे त हज़रत अलीअ वटि हिकिड़ो शख़्स आयो त ऐं उन इल्ज़ाम हयो कंहिंजे मथां त हीउ शख़्स चोर आहे ॿिए जे नाले जी, ऐं पाण सां गॾु 2 गवाह खणी आयो। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला डायरेक्ट उनजो फ़ैसिलो न कयो, पाण 2 मिंट कुझु देरि ॿिए खे कम में लॻा, पोइ फरमाइनि त कुझु ॾींहं पहिरियां मूं वटि चोर हिकिड़ा गवाह आया हुआ, पर उन्हनि कूड़ी गवाही ॾिनी त मूं उन्हनि खे सज़ा ॾिनी जंहिंजे करे उहे अञा ताईं तकलीफ़ में आहिनि। पाण ॿिए कंहिंसां ॻाल्हाइनि, हीउ केस डील ई न कयनि, ॿिए कंहिंसां ॻाल्हाईंदे इहे जुमिला इरशाद फरमाइनि। थोरी देरि जंहिंमहिल गुज़री हिन जी तरफ़ मुतवजह थिया तेसि ताईं उहे जेके इल्ज़ाम पाण सां गॾु गवाह आया उहे गवाह ग़ाइब थी चुका। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह ताला उहा फ़हम फ़रासत ॾिनी त का मंतिकी तज्ज़िया करणु, देरि ताईं वेही जेके आहिनि उनखे हल करणु, मिंटनि में मसइला हल कंदा। मिंटनि कंहिं हलंदे साईं जे नमाज़ लाइ वञनि पिया, उन चयो त अटकायांसि को अहिड़ो सुवालु ड्रैग कयां, साईं कहिड़ा जानवरनि जेके अंडा ॾींदा आहिनि, कहिड़ा जानवर बचा ॾींदा आहिनि? फरमायूं थी जंहिंजा कन ॿाहिरि आहिनि बचा ॾींदा आहिनि, जंहिंजा कन अंदरि आहिनि अंडा ॾींदा आहिनि, वञी ॻोल्ह पाण लाइ नमाज़ लाइ। अंदाज़ो लॻायो एॾो ज़बरदस्त अल्लाह पाक उन्हनि खे इल्म अता फरमायो, एॾी सम्झ। नाज़रीन, मौला अली जो शान छा अर्ज़ु करियां, नालो ई अली आहे न, बुलंदिन वारो। सो हाणे अल्लाह पाक जंहिंखे बुलंद कयो आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम जंहिंजे सदक़े में पूरी काइनात खे जेको इज़त मिली ऐं तमामु जहाननि खे जेका इज़त मिली हुज़ूर जे सदक़े में मिली, ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे ऐं सदको मदीने वारे साईं जो आहे। सो हज़रत अली असांजे हिन प्रोग्राम असां त ज़िंदगियूं गुज़री वञनि, मौला अली साईं जो शान बयानु करणु असांजे वस में न आहे। असां वाखाण करण वारनि में पंहिंजो नालो लिखाइण जी कोशिशि कई आहे, शाल संदन बारगाह में क़बूल पवे। सो नाज़रीन, अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त अॼोके रोज़े जे लाइ पंहिंजी नियत करे छॾियो त इंशाअल्लाह तबारक तआला जेको 21 रोज़ो आहे, 21 रमज़ान मुबारक जो, इन जो सवाबु मौला अली साईं खे ईसाल कंदासूं ताकी महबूबनि जी ख़ासि हस्तियनि, साईं जन जा ख़ासि प्यारा मतिलबु साहबी आहिनि, अहल बैत मां बि आहिनि, साहबा मां बि आहिनि, बहरहाल वॾी शान वारा आहिनि, जो उन्हनि जी दिलि ख़ुशि थींदी त अलाह तव्हांखां राज़ी थींदो। अलाह तबारक तआला असांखे मौला अली साईं ऐं संदन बचड़नि सां सची मोहबत हमेशह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां थोराइतो आहियां मोहतरम अल्लामा शाहज़ेब राजपर साहब, अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अव्हांखे ख़िज़री हयाती अता फ़रमाए, अव्हांजे इल्म अमल में अल्लाह पाक बरकतूं अता फ़रमाए। और मोहतरम जनाब अब्दुल बासित राना सोर्द साहब, आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। अभी आखिर में आपसे मौला अली की शान में मनक़बत सुनेंगे। तो नाज़रीन, वक्त पंहिंजी पुॼाणी खे पहुतो, सुभाणे इंशाअल्लाह तबारक व तआला अल्लाह पाक चाहियो तो तव्हांजी ख़िदमत में साॻी सहरी जी ट्रांसमिशन में सिंध TV चैनल हूंदो, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तेसी ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। अहले नज़र की आँख का तारा अली अली, अहले नज़र की आँख का तारा अली अली, अहले नज़र की आँख का तारा अली अली, अहले वफा के दिल का सहारा अली अली, अहले वफा के दिल का सहारा अली अली, अली अली हरदम अली अली, अली अली हरदम अली अली, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन।
جب سے ہوا ہے ورد ہمارا علی علی ہے، جب سے ہوا ہے ورد ہمارا علی علی، علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی۔ اور علامہ صاحب کیا شعر سماعت فرمائے، دنیا میں سب سے عالی گھرانے کے نور ہو، دنیا میں سب سے عالی گھرانے کے نور ہو، دنیا میں سب سے عالی گھرانے کے نور ہو، اس واسطے ہے نام تمہارا علی علی، اس واسطے ہے نام تمہارا علی علی، علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی۔ اعظم یہ مغفرت کی سند ہے ہمارے پاس، اعظم یہ مغفرت کی سند ہے ہمارے پاس، کیا ہم ہیں علی کے اور، ہم ہیں علی کے اور، ہمارا علی علی، ہم ہیں علی کے اور، ہمارا علی علی۔ صدیق کا دل پر حیدر، حیدر فاروق کا پیارا، حیدر ہے عثمان کا دلارا، ہم سب کا پیارا حیدر، حیدر علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی۔ بے دم یہی تو پانچ ہے مقصود کائنات، بے دم یہی تو پانچ ہے مقصود کائنات، خیر النساء حسین و حسن مصطفیٰ علی، علی علی ہر دم علی علی، علی علی ہر دم علی علی۔ سبسڪرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।